नमस्कार, जय श्री राम, जय भारत, जय हिंद। सिंधी लिटरेचर में सिंधी नाटक असां पढ़ी रहिया आहियूं जेको यूपीएससी जे ऑप्शनल सब्जेक्ट सिंधी लिटरेचर में आहे। उन जा कुझु हिसा मां तव्हांजे साम्हूं पेश करे चुको आहियां। अॼु मां कोशिशि कंदुसि त जेके सिंधी लिटरेचर जे सेकेंड पेपर में बी पोर्शन में सिंधी नाटकनि जा 2 किताब शामिल आहिनि, काको कल्लूमल ऐं बहितरीन सिंधी नाटक। काको कल्लूमल असां पहिरीं पढ़ी आया आहियूं ऐं बहितरीन सिंधी नाटक जा कुझु नाटक असां हिन खां पहिरीं वारे वीडियो में ॾिसी चुका आहियूं। अॼु कोशिशि कंदासीं त बाक़ी जेके 7-8 नाटक रहिया आहिनि उन्हनि खे मां तव्हांजे साम्हूं पेश कयां। तव्हांजो प्यार, तव्हांजो आशीर्वाद असांखे मिलंदो थो रहे, ॾाढी महिरबानी। वरी बि हिकु दफ़ो अर्ज़ु कंदुसि त असांजा वीडियो जेकर तव्हांखे पसंदि अचनि त उन्हनि खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजा कमेंट्स हुते कमेंट्स बॉक्स में लिखी मोकिलींदा त जीअं असांजी अॻिते ईंदड़ राह जेका आहे उहा रोशन थिए। सिंधी नाटक ख़तमु करण खां पोइ बि असांजे हिननि वीडियोज़ जो सिलसिलो ख़तमु न थींदो। असां कोशिशि कंदासीं पूरी त तव्हां ताईं सिंधी लिटरेचर जा जेके बि किताब मां तव्हांखे यूपीएससी जे सिलेबस में ॿुधाया हुआ उहे असीं तव्हांखे पूरा पढ़ाए सघूं ऐं उन्हनि जा जेके सुवाल जवाब अचनि पिया उन्हनि सुवालनि जवाबनि जो बि कुझु हिसो उदाहरण जे रूप में तव्हांजे साम्हूं, मिसालनि जे रूप में तव्हांजे साम्हूं पेश करे सघूं। त अचो हलूं था सिंधी नाटकनि जे अध्याय 7 ते। 7 अध्याय में बहितरीन सिंधी नाटक जेके आहिनि उहे असां वटि आहिनि। उनजो नाटक नंबर 7 जेको आहे उहो आहे पोपटी हीरानंदाणीअ जो, असांजे वजूद जो मसइलो। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी सिंधी लिटरेचर ते, सिंधी कहाणीअ ते, सिंधी नाटकनि ते सुठी कलम आज़माई कई आहे। त अचो ॾिसूं था हिन एकांकीअ में छा थी चए असांजे वजूद जे मसइले में। हिन में 7 किरदार आहिनि: मोहन, हासीबाई, उषा, सोनू, अंजू, किशोर ऐं रामलाल। इहो 7 किरदारनि जी एकांकी। धीरे धीरे अॻियां हलंदासीं त ख़बर पइजी वेंदी हली। जीअं त हिन जे सिरे मां ई ज़ाहिर आहे त पंहिंजे वजूद सां वाबस्ता रखंदड़ एकांकी जी कथा वस्तु आहे। असांजो वजूद छा आहे सिंधी ॿोलीअ में आहे, त उहा सिंधी ॿोलीअ जो वजूद कीअं आहे उन ते तंजी नमूने हिन एकांकीअ में पेश कयो आहे। मोहन आहे जेको हिन एकांकी जो मुख्य किरदारु। उहो मुंबई महानगर जे बांद्रा उपनगर में रहंदड़ आहे, माना सब स्टेशन जेका आहे उनजी बांद्रा आहे। संदसि ज़ाल उषा जो मञणु आहे त पंहिंजी मातृभाषा सिंधी ॿोली ॻाल्हाइण सां ॿारनि जो आईंदो सुठो न थींदो। जेका हिकु आम धारणा आहे उहा आम धारणा उषा जी बि आहे। उहा मञी थी हले त सिंधी ॿोली जेकॾहिं ॿार ॻाल्हाईंदा, लिखंदा, पढ़ंदा त उन्हनि खे छा मिलंदो। मूंखे लॻे थो त उषा यूपीएससी जो सिलेबस न ॾिठो हूंदो। जेकर उहा ॾिसे हा त हिन तरीक़े जो ॻाल्हि न चवे हा, पर जेकर न चवे हा त इहा एकांकी न ठहे हा। इन करे उनखे चवण बि ज़रूरी आहे त जीअं असांजी लेखिका खे को प्लॉट मिले, थॉट मिले ऐं एकांकी लिखे। ओके, हलूं था अॻियां। छा मिलंदो सिंधीअ मां? तंहिं करे घर में सिंधी ॻाल्हाइण जी मना आहे। एतिरे क़दुरु जो मोहन जी माउ वीचारी ॿुढी उनखे बि चए थी त तूं सिंधीअ में न ॻाल्हाईंदी आहे। ॿारनि सां, नौकरनि सां जेको ॻाल्हाईंदी आहे त मराठी या हिंदीअ में ॻाल्हाईंदी आहे। रामलाल जेको मराठी आहे उन सां गॾियल भाषा में थी ॻाल्हाए। ॾिसो, तंहिं ते मोहन माउ जी भाषा लाइ कुझु हीअं थो चवे, अमी। मोहन जेको आहे माउ खे छा थो चए, अमी तूं हिंदीअ जूं टंगूं ऐं सिंधीअ जूं ॿाहूं ॿई भञी थी छॾीं। वीचारियूं ॿोलियूं तुंहिंजे वात मां लूलियूं बणिजी निकिरनि थियूं पयूं। माना जेकर माउ ॻाल्हाए थी पई हिंदी ऐं सिंधी ॿई मिलाए करे त उनजो हिकिड़ो सुठो तंज जेको आहे मोहन हुन ते कयो आहे। वीचारी माउ जेका ॻाल्हाइण ई सिंधी ॼाणे उहा जेकॾहिं हिंदी बि ॻाल्हाईंदी त गॾे मिसे करे ॻाल्हाईंदी। उन ते हिन जो तंज आहे। मोहन जी ॿारनि सां सिंधी ॻाल्हाइण ते ज़ाल मुड़ुस में झगड़ो थो थिए ऐं मोहन सां ऑफिस में गॾु वेंदड़ दोस्त किशोर जो अचण थो थिए ऐं झगड़े जो कारण ॿुधी टहिक ॾेई खिली थो विहे ऐं चवे थो त वाह, शुखुर अलाह अकबर जो, यानी शुखुर राम जो, त असांजी सिंधी अञा त अहिड़ी अहमियत रखे थी जो हुन जो नालो वठी जोए मुड़ुस बि विड़ी सघनि था। भाई मूं त सम्झो सुर्गवास करे वई आहे ऐं तव्हां बि संदसि मारको मल्हाईंदे माठ थी विया आहियो। हीउ मारको छा थींदो आहे, यानी केरु मरी वेंदो आहे त उन्हनि जे 12 ॾींहंनि ताईं असां शोक मल्हाईंदा आहियूं ऐं 12हों करण खां पोइ श्राद्ध ऐं 12 मासी जेको थींदी आहे, मासिक थींदो आहे, उनखां पोइ माण्हू माठ करे वेंदो आहे। उनखां पोइ पंहिंजे अज़ीज़ खे जेको आहे विसारे वेंदो आहे। त हिते हिन अखर यूज़ कयो आहे, मारको मल्हाए करे माठ थी विया आहियो वरी। त किशोर वाता लेखिका जो हीउ चवणु त मोहन यार जज़्बात खे घटि हालतुनि खे ॾिस, तुंहिंजो मुंहिंजो वात त जीअरो आहे न।
पर इन वात वारी ज़बान थोरो अॻिते हली असांखे औलाद ताईं रसण वारो मुफ़ासिलो तइ नथी करे सघे, एतिरे थोरे पंध ताईं बि उहा हली नथी सघे, त पोइ इनखे ख़तरो न थियो। यानी जेकॾहिं माउ ऐं पीउ जे ज़ुबान वारी ॿोली असां पंहिंजनि ॿारनि ताईं नथा पहुचाए सघूं, त किशोर जेको चए थो उहो बिल्कुलु ठीकु थो चए त इहो जेको रस्तो आहे, जेको इहो मुफ़ासिलो आहे पीउ ऐं पुट जो, पीउ ऐं माउ ऐं धीउ जो, जेकॾहिं उहो नथी पास करे सघे त सम्झो असांजी ॿोली जेका आहे उहा मरी वई हली। मातृभाषा जे मथां मंडराईंदड़ ख़तरे जी तरफ़ इशारो थी करे एकांकी में चुस्त गुफ़्तगू आहे। एकांकी पढ़ंदड़ ऐं ॾिसंदड़नि खे पूरो आनंद ॾियण सां गॾु धीरे धीरे पंहिंजे ऊचाईअ ते थी पहुचे, जिते हुनजो मक़सदु पंहिंजो ॿुधाइण में उहो कामयाबु थी वञे। लेखिका एकांकी जे ज़रिए भाषा ऐं ॿोलीअ में फ़र्क़ु ॿुधाईंदे मोहन वाता चवराव आहे, जंहिं ॿोलीअ में साहित्य यानी लिटरेचर पैदा कजे तंहिंखे ई भाषा यानी लैंग्वेज चइजे थो। जेका ॿोली सिर्फ़ु ॻाल्हाइजे थी उनखे उपभाषा या ॿोलीअ जो दफ़ो या डायलैक्ट छॾे सघिजे थो। छो जो प्रोफेसर पोपटी हीरानंदानी लिंग्विस्टिक आहे, लैंग्वेज जे मथां बि हुन कमु कयो आहे, लिटरेचर जे मथां बि कमु कयो आहे, हिस्ट्री ऑफ लिटरेचर जे मथां कमु कयो आहे। त उहा लिखंदे लिखंदे ही ॿोली ऐं भाषा जो जेको तफ़ावत आहे उहो हिते असांजे साम्हूं ॿुधाए वई आहे कि भाषा छा आहे ऐं ॿोली छा आहे। किरदारु संदसि सुभाउ जे मुताबिक़ व्यवहार था कनि। जीअं ससु जो नुंहुं लाइ हमेशह तंजी व्यवहार, पुट हुकुम थींदो राणीअ जो, ॿियो कंहिंजो, रुॻो इंग्लैंड जी राणी आहे छा, यानी ब्रिटेन जो राज हो न, अंग्रेज़नि जो राज हो, त ब्रिटेन जी राणीअ जो हुकुम जेको आहे उहो हिंदुस्तान में हलंदो, पर घर जो हिंदुस्तान नुंहुं जे हवाले आहे। हिते बि त राणीअ जो राज आहे न। अहिड़ी तरह ॿिनि भाइयुनि में यानी ससु ऐं मुड़ुस जे विच में फाथल जार जो वहिंवारु मूं बसि कई, हाणे चुप बि करियो न, औरत जे बेवसपणे खे थो चिटे। जेॾीमहिल किरदारु मोहन जेको आहे पंहिंजी भाषा, पंहिंजी मातृभाषा जे बारे में थो ॻाल्हाए, त ज़ाल जेका आहे उहा फासी थी वञे, इन करे हथ ते जोड़े त मूं बसि कई। लेखिका विरहाङे खां पोइ जे वक़्त खे चिटियो आहे। टिनि पीढ़ियुनि में ॿोलीअ में आयल फ़र्क़ जे करे जेको वातावरण थो ठहे तंहिंखे बि हुन चिटियो आहे। यानी ॾाॾी, पुटु ऐं पोटा या पोटी, उनजो जेको टे पीढ़ियूं आहिनि, उन्हनि टिनि पीढ़ियुनि खे जेको आहे हिन एकांकी जे ज़रिए चिटो करण जी कोशिशि कई आहे, जंहिंमें लेखिका कामयाबु वई आहे। एकांकी जो संकलनत्रिय वक़्तु कम स्थान खे बि सुहिणे नमूने चिटियो आहे। मुंबई जी पसगरदाईअ में रहंदड़ यानी आसपास में रहंदड़ वॾी उमिरि जा सिंधी कहिड़ी भाषा था ॻाल्हाइनि, उन्हनि जो चिट एकांकीअ जी शुरूआति में ई ॾेखारियो आहे। जॾहिं मोहन जी माउ ॻाल्हाए थी, छा थी ॻाल्हाए, अई रामलाल बुआ चरिया थिया आहे छा, सिघो ई रंधिणे में छो हली विया। यानी अधु सिंधी ऐं अधु हिंदी ऐं मराठीअ जो बि थोरो कुझु पुट ॾेखारण जी कोशिशि हिन में कई वई आहे। किरदारनि जी कशमकश सिंधी भाषा खे ॿारनि ताईं पहुचाइण ऐं पंहिंजो वरसो ॾियण जी आहे, जेका आख़िर ताईं हले थी ऐं एकांकी ख़तमु थियण खां पहिरीं ई पंहिंजो मक़सदु ॿुधाए थी। सभिनी अदाकारनि खे लेखिका पंहिंजी अदाकारी ॾेखारण जो मौक़ो ॾिनो आहे। साण ई हिदायतकार लाइ बि एकांकीअ में हिदायतूं ॾिनियूं आहिनि। अने ब्रैकेट्स में जेके लेखक ॻाल्हाईंदो आहे, दैट इज़ द इंस्ट्रक्शन टू दी डायरेक्टर के तोखे हिन डायलॉग में हीअं करिणो आहे, तुंहिंजे हिन डायलॉग में हीअं करिणो आहे, जेको अमूमन पुराणा लेखक कंदा हुआ। पर अॼु जा लेखक जेको आहे अहिड़ा डायरेक्टर्स खे डायरेक्शन्स जेको आहे घटि ॾींदा आहिनि, सिधो सिधो गुफ़्तगू लिखंदा आहिनि, डायरेक्टर खे छूट ॾींदा आहिनि त तूं कीअं बि एकांकीअ खे पेश कर। त हीअ हुई असांजी प्रोफेसर पोपटी हीरानंदानी, जंहिंखे पंहिंजी मातृभाषा सां प्रेम हो, जंहिंखे पंहिंजे मादरी ज़ुबान सां केॾो प्रेम आहे, उहो हिन एकांकीअ जे ज़रिए चिटियो कयो आहे। एकांकी सिंधी भाषा खे ॻाल्हाइण जे लाइ नई पीढ़ीअ खे तयारु करणु घुरिजे, इन जो संदेश ॾियण में कामयाबु वई आहे। हाणे अॻियां था हलूं हिन मज़मूए जो, हिन संग्रह जो। मां कोशिशि कंदुसि त हिनखे मज़मूओ न चवां, छो जो मज़मूओ हिकु उर्दू वर्ड आहे, असांजो हिंदी जो वर्ड संग्रह आहे, त असां संग्रह ई चऊं त वधीक ठीकु आहे। त हीअ एकांकी संग्रह जो ॿियो जेको अठों आहे, चोर ऐं चोर, लेखक आहे असांजे राजस्थान जो सुंदर अगनाणी साहिबु। सुंदर अगनाणी जी एकांकी चोर ऐं चोर में 6 किरदार आहिनि। मां हिकु ॻाल्हि हिते सुंदर अगनाणीअ जे हिन नाटक ते ॻाल्हायां, हिन खां पहिरीं हिकु ॻाल्हि वाज़ा कंदुसि त सुंदर अगनाणी साहिब जो पुटु डॉक्टर मनोहर अगनाणी, जंहिं MBBS करण खां पोइ सिंधी लिटरेचर खणी करे IAS जो एग्ज़ाम पास कयो ऐं अॼु जी तारीख़ में गवर्नमेंट ऑफ इंडिया जो हेल्थ डिपार्टमेंट जो हेल्थ सेक्रेटरी आहे। कोरोना जे टाइम में तव्हां घणेई दफ़ा हुननि खे टीवीअ ते अख़बारुनि में जे समाचारनि में पंहिंजो
जेका डाटास हुआ उहे पेश कंदे उनखे ॾिठो हूंदो। MP कैडर जो IAS आहे ऐं हींअर दिल्लीअ में डेपुटेशन ते आहे। ही पहिरियों जेको आहे सिंधी लिटरेचर खणी करे पास करण वारो असांजो दोस्त आहे, जंहिंखे मुंहिंजी भली उमिरि खां वॾो हूंदो पर मां हुनखे दोस्त ई चवंदुसि, छो जो हुनजी भाषा ऐं मुंहिंजी भाषा सिंधी आहे, ॿई हिकिड़ी मातृभाषा जा पुट आहियूं त दोस्त आहियूं। अचो सुंदर अगनाणी ते हलूं पिया। एकांकी चोर ऐं चोर, हिन जा किरदार 6, दीवान होचंद, मोती, आशा, प्रेस रिपोर्टर, चोर, इंस्पेक्टर जे वेश में, ऐं कमला। एकांकीअ जी कथा घर में थींदड़ चोरीअ ते ॿधल आहे। चोरीअ खां पोइ एकांकीअ जो मुख्य किरदारु दीवान होचंद पंहिंजनि ॿारनि मोती ऐं आशा खे चोरी थियल सामान जी विचूड़ यानी डिटेल्स घुरे थो। संदसि धीउ चोरी थियल सामान जी तफ़सील ॾींदे चवे थी हिकु फाउंडेशन क्रीम लैक्मे जी, हिकु बेस क्रीम लैक्मे जी, हिकु आई लाइनर लैक्मे जो। माना हिकु जेको मेकअप में सामान ईंदो आहे उहो मेकअप जो सामान ई हिन जो चोरी थी वियो हली, त छोकिरी उहा जेका डिटेल्स जेका उहा खणी आई आहे हली। ऐं लेखक किरदारनि जा निजी सोच स्वार्थ खे बि चिटियो आहे त परिवार में रहंदे बि हर हिकु रुॻो पंहिंजे में ई मशगूल आहे। परिवार हिकु यूनिट न आहे पर सभु अलॻि आहिनि। आशा पंहिंजो कमिरो थी तलाशे त मोती पंहिंजो ऐं घर जी वॾी दीवान जी ज़ाल कमला घर मां चोरी थी वञण खां पोइ बि सुम्ही पई आहे। एकांकी चुस्त गुफ़्तगू जॾहिं अॻियां वधे थी त घर में हिकु इंस्पेक्टर घुसी थो अचे ऐं ॼाण वठण जी कोशिशि थो करे त घर मां चोरी छा थियो आहे ऐं क़ीमती सामान किथे रखियलु आहे, चाबियूं किथे रखियलु आहिनि, वग़ैरह वग़ैरह। एकांकीअ में रिपोर्टर खे बि चिटियो वियो आहे। रिपोर्टर समाचार लिखण लाइ कीअं परेशान था कनि तंहिंखे बि सुजाॻीअ सां लेखक चिटियो आहे। एकांकीअ में कशमकश यानी हलंदी थी रहे पई जेको चइजे। ऐं ॿी राति जो वरी घर में थी चोरी थिए जो सॼो क़ीमती सामान ॻह ॻठा सोन मीन सभु चोरी थो थी वञे हली। चोर सम्झी घर जा सभु भाती दीवान खे मारनि था। एकांकी पंहिंजे ओज ते थी पहुचे, क्लाइमेक्स ते थी पहुचे त ख़बर थी पवे त इंस्पेक्टर जे वेस में घर में चोर अची सभु ॻुझा स्थान घर जो अघड़ तगड़ बुहारे करे वियो आहे। ॻुझा स्थान ॾिसी करे हुन जेको बि सामान हो उहो पाण सां गॾु खणी वियो आहे। किरदारनि जी गुफ़्तगू स्वाभाविक आहे। चोरीअ वक़्तु घर जे वॾे जो फ़िक्रमंद हुअणु, ॿारनि ऐं ज़ाल जी लापरवाही ऐं इंस्पेक्टर जी पुछा गछा जे सुवालनि जो चिट पिणु सुठी तरह सां चिटियो वियो आहे। जीअं इंस्पेक्टर, तव्हीं हींअर चओ त चोर घर में आयो, जॾहिं तव्हां चोर खे घर में आयल ॾिठो ऐं पोइ चोरी करणु छो ॾिनव, त पोइ कीअं था चओ त चोर तव्हांजे घर में आयो हो। तंहिंजी माना तव्हीं सचपच चोर खे ॾिठो आहे, तव्हां सभिनी सचपच चोर खे ॾिठो आहे। किरदारी निगारी करण वक़्तु लेखक परिवार जे मेंबरनि ऐं रिपोर्टरनि जो चिट सुजाॻीअ सां चिटियो आहे, पर चोर खे इंस्पेक्टर जे वेस में मंच ते आणे थो, पर किरदारनि में ई चोर ॾेखारे सस्पेंस खे ख़तमु थो करे छॾे। दर्शकनि खे ॼाण किरदारनि मां पवे थी, पर पाठक खे पढ़ंदे ई सम्झ में अची थो वञे त हीउ इंस्पेक्टर न पर चोर आहे। नाटक साहित्य जो बि हिकु हिसो आहे। तो जेॾीमहिल असीं किरदार निगारी कयूं था पिया त एतिरी सुजाॻी रखणु घुरिजे त मुंहिंजो पाठक जेॾीमहिल नाटक पढ़ंदो त उहो इंस्पेक्टर पढ़ंदो या चोर पढ़ंदो। त हिते इंस्पेक्टर हिकु अलॻि किरदारु हुअणु घुरिजे ऐं चोर हिकु अलॻि किरदारु हुअणु घुरिजे, पर हुन में ब्रैकेट में ई लिखी छॾियो आहे चोर, इंस्पेक्टर सां गॾु चोर बि। ख़ैरु मंच सां गॾु हाल खे बि खेॾण जो मैदान ठाहे हिदायतकार खे सुठो कमु करण जो मौक़ो ॾिनो आहे। कार्य वक़्तु ऐं स्थान ते लेखक सुजाॻीअ सां चिटियो आहे। सुबुह जे वक़्तु आम माण्हुनि जी जेका आदत हूंदी आहे चांहि पीअण जी, तंहिंखे बि उन सवली तरह सां चिटियो आहे। अदाकारनि खे पंहिंजी अदाकारी ॾेखारण जो पूरो मौक़ो ॾिनो वियो आहे। जीअं उषा खे मेकअप जी आदत आहे, मोतीअ खे सिगरेट पीअण जी आदत आहे ऐं पकिड़िजी वञण जी। चोर इंस्पेक्टर रिपोर्ट ऐं उषा खे पंहिंजी कला जो जोहर ॾेखारण जो पूरो वझ या पूरो मौक़ो लेखक ॾिनो आहे। ही हुआ असांजा सुंदर अगनाणी साहिबु, एकांकी हुई चोर ऐं चोर। अॻियां था हलूं। असांजो लेखक आहे जसवंत कुमार, जंहिंजा उनवान आहे पंहिंजा पंहिंजा डप। हिन में एकांकी में कुल 8 किरदार आहिनि एंड 4 कुझु ॿिए बि लिखिया अथई, माना उहे 12 किरदार कुल हिन एकांकी में थी था वञनि। पहिरियों आहे फेरवाणी, ॿियों आहे अमर, टियों रुकमणी, आशा, जयरामदास, गुल्लू, जीवन, ज्योति ऐं कुझु भीड़ जा हिसा जंहिंखे मां चवां थो कि 4 किरदार हुन ॿिए बि जोड़िया आहिनि। एकांकीअ जी कथा में फेरवाणी जी घरवारी रुकमणी आहे, अमर जी आशा ऐं जयरामदास अमर जो पीउ आहे, जीवन जी ज़ाल ज्योति आहे, गुल्लू जीवन जी धीउ आहे। एकांकीअ जी कथा
अधु एकांकीअ ताईं लिकल आहे। शुरूआत में फेरवाणी ऐं अमर जे विच में थियल गुफ़्तगू मां इहो ज़ाहिर थो थिए त हू पाड़े में कंहिं परिवार खे कढणु था चाहिनि, पर छो इन जी ख़बर अॻियां थी पवे त पाड़े में जीवन नाले जो को शख़्स जेल जी सज़ा काटे आयो आहे, इन करे उनखे पाड़े में रहणु न ॾियणो आहे। सज़ा याफ़्ता इंसान पाड़े में रहंदो त उन जो असरु असांजे ॿारनि ते बि पवंदो, इन करे उहो पाड़े में न रहणु घुरिजे। उनजो डपु आहे हुनजे पाड़े वारनि खे, उहो जेको आहे अॻियां वधंदो थो वञे ऐं प्रोग्राम थो ठहे त छाया गीत प्रोग्राम टीवीअ ते जेको ईंदो हो उनखे ख़तमु थियण खां पोइ सभु मिली करे जीवन ऐं उनजे परिवार खे पाड़े मां तड़े कढंदा, तड़े यानी धिका ॾेई करे कढंदा। फेरवाणी जी ज़ाल रुकमणी जीवन ऐं ज्योतिअ खे पहिरीं अची ॿुधाए थी त पाड़े वारा हुननि ते हमिलो करण वारा आहिनि। जीवन खे जेल छो थियो इहो पोइ हली चिटो थो थिए त जीवन खे रिश्वत वठण जे कूड़े इल्ज़ाम में सज़ा थी आहे। पाड़े वारा भीड़ जे रूप में मिली जीवन जे घर ते हमिलो कनि था। इन जी ॼाण लेखक फेरवाणी जी ज़ाल पारां पहिरीं संदसि यानी जीवन जे घर पहुचाई आहे। भीड़ पथराव करे थी, पथर जीवन खे लॻे थो, अमर हुनजो हमदर्द बणिजी अॻियां थो अचे। भीड़ अमर ते बि हमिलो थी करे, उते जीवन नाटकी अंदाज़ में जेब मां पिस्तौल कढी भीड़ खे धमकाए थो ऐं भीड़ शांति थी वञे। अमर जीवन खां पिस्तौल कढंदे सुवाल थो करे त जीवन ॼाण थो ॾिए त पिस्तौल में न त गोली आहे ऐं न ई पिस्तौल असली आहे, यानी पिस्तौल नकली आहे। भीड़ खे काबू करण लाइ रुॻो हिन पिस्तौल कढी आहे ऐं आख़िर में लेखक जीवन खे शरीफ़ मां बदमाश ठाहे पाड़े में रहणु थो ॾिए। जेकॾहिं पाड़े में को शरीफ़ माण्हू रहणु चाहे त कीअं रहे? हुन को ॾोह कोन कयो आहे, हुन ते कूड़ो इल्ज़ाम लॻो आहे रिश्वत जो, हुन कोई खून न कयो आहे, को बदमाश कोन्हे को, पर असांजे पाड़े में असांजे समाज में जेकॾहिं ख़बर पए त हीउ माण्हू जेल में रही आयो आहे त हुनजो जेको प्रभाव आहे उहो कहिड़ो थो पए पियो। उहे उनखे माण्हू पंहिंजे आड़े पाड़े में नथा रहणु ॾियनि, हुनखे ॿाहिरि था कढणु ॾियनि। समाज हुनखे पंहिंजो हिसो नथो ठाहिणु चाहे, भले हुनजी जुर्म जेको आहे उहो कोर्ट मां साबित थी हुजे, पर हू जुर्मी नाहे, हुन को अहिड़ो जुर्म कयो कोन्हे को, पर हुनखे कढणु था चाहिनि त कीअं जेको आहे करे थो पियो ऐं हू बदमाश थी करे यानी पिस्तौल ॾेखारे थो पियो, तॾहिं भीड़ शामिल थी वञे। यानी भीड़ खे जेकॾहिं शांति करिणो आहे त कहिड़ो तरीक़ो तव्हांखे अपनाइणो पवंदो, उहो हिते लेखक चिटो करण में कामयाबु आहे। एकांकी जा किरदार पंहिंजे सुभाउ मूजिबि वहिंवार कनि था। अमर किरदारु ज़हीन आहे, तूं बि जी मां बि जियां, तूं बि रहो मां बि रहां वारो सिद्धांत रखण वारो आहे। तंहिं ते क़ाइमु आहे त फेरवाणी हिकदमि उन जे उल्टो दादागिरी करण वारो आहे। आशा खे डपु आहे समाज मां तिरस्कार जो, त ज्योतिअ खे पंहिंजे ऐं परिवार जी जान माल जी सुरक्षा जो। जीवन महकम इरादनि सां कंहिं बि परिस्थिती सां मुक़ाबिलो करण वारो किरदारु आहे। रिश्वत जे इल्ज़ाम जी सज़ा ऐं भीड़ जो मुक़ाबिलो करणु इनखे जा सुठा मिसाल आहिनि। किरदारनि जी गुफ़्तगू संदन सुभाउ जे अनुसार आहे। आशा खे मजबूरीअ में साथ ॾियणो थो पवे, इज़हारे थी त डपु, छा मूंखे डपु लॻी रहियो आहे? अमर भीड़ खां अलॻि थी रहण जी हिमत कान्हे मूं में। डपु अथमि त सुभाणे सुबुह जो मुंहिंजा पाड़े वारा मूं ॾांहुं निहारे इहो न सोचनि त मां खाउन अलॻि छो आहियां, संदन जहिड़ी छो न आहियां। लेखक संकलन 3 यानी कमु, वक़्तु ऐं स्थान जो चिटण में पूरो ध्यानु रखियो आहे। हीउ सॼो वाक़ियो हिकु पाड़े में राति जो थियणो आहे ऐं कमु आहे कंहिंखे यानी जीवन खे पाड़े मां तड़े कढण जो। एकांकी सामाजिक आहे। समाज में सज़ा याफ़्ता माण्हूअ जे लाइ संदन वहिंवार खे चिटे थी, उते ई समाज इहो ॼाणणु नथो चाहे त उन खे सज़ा छो मिली ऐं छा वाक़ई ई गुनाहगार आहे या न। कानून त समाज जे विश्वास ऐं बेॾोहीअ खे सज़ा जो संदेश बि एकांकी ॾिए थी। कानून सज़ा ॾिए थो, छो जो उनजे साम्हूं जेके मिसाल पेश कया वेंदा उहे उन जे हिसाब सां ई उहो फ़ैसिलो अदालत कंदी आहे। उनजो उहो चिट हिन एकांकीअ में आहे। एकांकीअ में जीवन जी मां सूचनात्मक किरदारु आहे, पर लेखक हिकु जॻहि ते उनईअ खे खिड़कीअ मां निहारींदे बीठल ॾेखारियो आहे, जेका एकांकीअ में हिकु कमी आहे। हिते लॻे थो त लेखक जो कलम जेको आहे उहो हुनजे हथनि मां खिसकी वियो आहे। अॻियां था हलूं। आशा अचणी आहे। पंहिंजा डब खां पोइ आशा थी अचे पई। केरु हाणे आशा खे? चिमन शर्मा। चिमन शर्मा जी हीअ एकांकी 4 किरदार दीवान दौलतराम, मनु मां मनु ऐं आशा। एकांकी जी कथा कड़ी आहे। दीवान दौलतराम जेको सरकारी मुलाज़िम, सरकारी नौकर आहे, उन जो संडे जो मूड यानी हॉलीडे मूड कीअं हूंदो आहे
ऐं संदसि पुट जी दोस्त जेका घर में अचण ई आहे उहा ॿुधायल आहे त छुटीअ वारे ॾींहुं दफ़्तर में 8 कलाक कमु करे थकिजी पवण खां पोइ सरकारी मुलाज़िम जे मूट खे एकांकीअ में चिटियो वियो आहे। दीवान दौलत राम खे मोकल जे मज़े वठण खे चिटींदे लेखक लिखे थो, छा छा मनुअ मां ही टंगूं टेड़े ॿाहूं फेरे, हिकु हथ में सिगरेट ऐं ॿिए हथ में चांहि जो चस्को वठंदे जेको मोकल जो मज़ो आर्तवार ॾींहुं असांखे मिलंदो आहे न, उनजी तोखे कहिड़ी ख़बर हुई। सच करे पुछी मनुअ मां मोकल ॾींहुं त असीं सतें आसमान जो सैर पिया कंदा आहियूं। ही असांजो किरदारु जेको दीवान दौलत राम आहे, सरकारी नौकर, उनजी मंशा खे थो ॾेखारे पियो। एकांकीअ में आशा किरदारु मनुअ जी साहेड़ी या दोस्त चइजे, उहा आहे अमर, पीउ जी धीउ आहे। उन जे घर में अचण ते घर जे माहौल ऐं घर वारनि जो वेस कीअं हुजे उन जी कशमकश आहे। ऐं आशा जे घर में अचण ते संदसि सुभाउ जी ख़बर थी पवे त खेसि बि छुटीअ जे ॾींहुं इनफॉर्मल थी विहणु वणंदो आहे। संदसि पीउ बि छुटीअ ॾींहुं गंजी कछो पाए घर में वेहंदो आहे। माना बिल्कुलु का बि जेका फॉर्मेलिटीज़ आहिनि उहे न हुअणु घुरिजनि। आशा बि इन ई सुभाउ जी आहे। किरदारु निगारी सुजाॻीअ सां कयल आहे। किथे बि किरदारु पंहिंजो व्यवहार सुभाउ जे उबत नथा कनि। दौलत राम जो मूड, मनुअ मां जो मूड छुटीअ ॾींहुं बि घर खे चमकाए रखणु ऐं मनुअ जो मूड दोस्त जे घर में अचण जो ॾेखाव, आशा जे बिल्कुलु सहज ऐं रुलण मिलण वारो सुभाउ उन जे गुफ़्तगू ज़रिए चिटो कयल आहे। आशा जे न अचण जी ख़बर ते दौलत राम जो फुल सूट बदिले गंजी कच्छ में विहणु ऐं अची वञण ते कपिड़ा बदिलण लाइ वञण जी कोशिशि, ॾाढो सुठो चिट हिन एकांकीअ में आहे। एकांकीअ जो वक़्तु सुबुह खां शुरू थिए थो। जॻह दौलत राम जो घरु आहे ऐं कमु आहे आशा जो अचणु। किरदारनि खे पंहिंजी कला ॾेखारण जो मौक़ो आहे। जेको पाण बि हिकु अदाकार आहे, लेखक पूरो मौक़ो थो ॾिए पियो। चिमन शर्मा पाण सुठी हिकु अदाकारी कंदो हो। एकांकी पछाड़ी ते पहुची पंहिंजो मैसेज में कामयाबु थी वञे त अजाई शान शौक़त ऐं ॿाहिरे ॾेखाव खां बचण या पासो करणु घुरिजे। इहो एकांकीअ जो हिकु उद्देश्य आहे या मक़सदु आहे। हाणे हलूं था पिया नए नाटक जी तरफ़, जंहिंजा उनवान आहे पंहिंजा नेठि पंहिंजा ऐं हिन जो लेखक आहे डॉक्टर ॼेठो लाडवाणी। हाणे हिन पंहिंजा नेठि पंहिंजा में लेखक कीअं थो चिटे, अचो ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि। 5 किरदार, दीवान, रीटा, पिंकी, सुंदर ऐं ॿुढो, यानी हिन जो सुंदर जो दीवान जो पीउ। एकांकीअ जी कथा आहे अंतरजातीय विवाह, इंटर कास्ट मैरिजिस। कथा जी ॼाण लेखक एकांकी जे 3 सीन में थो ॾिए। ॿुढो दीवान जो पीउ आहे जेको सिंध में रहे थो पियो, हिंदुस्तान में पंहिंजे पुट वटि रहणु आयो आहे। दीवान सिंधी संस्कृतीअ खे विसारे वेठो आहे ऐं मग़रबी ख़्याल संदसि दिलो दिमाग़ ते हावी आहिनि। संदसि हिकु पुटु ऐं हिकु धीअ रिया ऐं रॉकी, जेके सूचनात्मक किरदार आहिनि, जी शादी ॿी जातीअ में कराइणु थो चाहे। ॾाॾे खे ख़बर थी पवे त हू वापसि सिंध मोटण जी कोशिशि थो करे। पीउ खे वापसि वेंदो ॾिसी दीवान उन खां कारण थो पुछे त ॿुढो खेसि ॼाण थो ॾिए त हू मग़रबी संस्कृतीअ तरफ़ वधी सिंधी संस्कृति भुलिजी चुको आहे। नुंहुं क्लबुनि में मस्तु आहे। ॿार पंहिंजे में हू पंहिंजी ॿोली ऐं संस्कृति जो खून नथो ॾिसी सघे, इन करे वापसि सिंध वञणु थो चाहे। घटि में घटि पंहिंजी मिटीअ में पंहिंजनि में हू सुहंदो। एकांकीअ में मोड़ थो अचे। किथे थो अचे? दीवान वटि संदसि थींदड़ सेण खन्ना साहिब जो फ़ोन थो अचे ऐं हू चवे थो त हू पंहिंजे पुट जी शादी पंहिंजी बिरादरी में ई कंदो, ॿी जातीअ में न। दीवान खे ॾाढो गुस्सो थो अचे ऐं ॿुढो पंहिंजी पोटीअ ते छा गुज़रंदो उन जी चिंता में आहे त माइटी टुटण जो ॾुख अथसि। दीवान इन खे अॼु जे ज़माने जी आम ॻाल्हि थो चए, यानी चवंदा आहिनि न ठूंठ लॻी साहेड़ी भॻी, उहो ठूंठ लॻी साहेड़ी भॻी, माना हिते हुनजो रिश्तो टुटी थो पए। पीउ खे उनजी चिंता कोन्हे, पर ॾाढो पुराणनि वीचारनि जो आहे त उनखे चिंता आहे त मुंहिंजी पोटीअ जो जेकर रिश्तो टुटो आहे त उनजे दिलो दिमाग़ ते कहिड़ो असरु पवंदो, उन खे हिन में चिटियो वियो आहे। हिते हर रोज़ु अलाए घणियूं माइटियूं टुटंदियूं आहिनि। चिटे चिंता खे दूरि करण जी कोशिशि कई आहे दीवान। एकांकीअ जी आख़िर में वरी टियों मोड़ थो अचे जो पिंकी अची चए थी त हुन पंहिंजे लाइ छोकिरो पसंदि कयो आहे जेको सिंधी आहे, पर संदसि माउ यानी छोकिरे जी माउ साहित्य वारा आहिनि ऐं माइटी बि कंदी साहित्य में। पिंकी पुछे थी, मूंसां गॾु कॉलेज में पढ़ंदो आहे, कपिड़े जो दुकानु अथनि, असुलु साहित्य जा आहिनि, मम्मी असीं किथां जा आहियूं? साहित्य जा, पोइ त रिश्तो
पक तय थींदो आहे न। हिते पोस्ट मॉडर्निज़म जेको आहे हिन लेखक चिटे छॾियो आहे त कीअं ॿार जेको आहे पंहिंजी जड़ुनि जी तरफ़ मोटी रहिया आहिनि। और पिंकीअ जे ज़रिए ॿुधाइण जी कोशिशि कई आहे की हुनजी माउ यानी छोकिरे जी माउ जेका आहे उहा साहित्य वारनि सां ई माइटी कंदी। इन करे पुछे थी त असां किथां जा आहियूं, भली हुन ॻोठु न पुछियो आहे पर हुन आराजी पुछियो आहे, हुन खेत्र पुछियो आहे, क्षेत्र पुछियो आहे सिंध जो, त उहो सिंध जे साहित्य में रहंदा हुआ हुनजा वॾा यानी हुनजो ॾाॾो, हुनजा परॾाॾा, त हीअ बि साहित्य जी थी त हाणे रिश्ते करण में का बि तकलीफ़ न थींदी। एकांकीअ में कशमकश पंहिंजी संस्कृति न पर पंहिंजी जातीअ खे बचाइण जी बि आहे त नौजवान ॿी जातीअ में शादी करे हिंदुस्तानी त थींदा पर पिंकीअ जो छा थींदो जो कशमकश खे लेखक ॿुढे किरदार जे गुफ़्तगू में चिटियो आहे। भली हू ॿी जातीअ में शादी कंदो, हू सिंधी न रहंदो, भले हिंदुस्तानी रहंदो, पर जेकॾहिं टुटे थी माइटी त ॿारनि ते छा असरु पवंदो उन जी चिंता जेका आहे उते चिटी आहे। गुफ़्तगू चुस्त आहे, स्वाभाविक, सरल ऐं सवली, सिंधीअ सां गॾु पहाका ऐं इस्तलाह बि कमु जेको आहे लेखक हिते आंदा आहिनि। त एकांकी दीवान जे ड्राइंग रूम में ई हले थी। दीवान ॿुढे ऐं पिंकीअ खे अदाकारी जो पूरो मौक़ो ॾिनो आहे। रीटा खे बि कुझु वक़्तु ॾिनो वियो आहे। सुंदर जे किरदार खे ख़ासि महिनत न करणी पवंदी। रिंकी, रॉकी ऐं खन्ना जेके आहिनि उहे सूचनात्मक किरदार आहिनि। लेखक समाज खे पंहिंजी चिंता ॿुधाइण ऐं मैसेज हिन में कामयाबु वियो आहे त इंटरकास्ट मैरिजिस यानी अंतरजातीय विवाह सिंधी जातीअ लाइ वॾो मसइलो आहे। पंहिंजा नेठि पंहिंजा ई आहिनि, इहो न विसारणु खपे। इहो शुरूअ में ई जॾहिं खन्ना जो डायलॉग थो अचे पियो, गुफ़्तगू थो अचे त मां पंहिंजे पुट जी शादी पंहिंजी जात में पंहिंजी बिरादरी में करणु थो चाहियां पियो, त पंजाबी पंहिंजे पंजाबियुनि में ई थो चाहे त असां सिंधी जेको आहे छो था चाहियूं त असांजा ॿार ॿी जातीअ में शादी कनि, ॿी भाषा वारनि सां शादी कनि। असांखे बि पंहिंजी जात बिरादरीअ में ई रहणु घुरिजे। उनजो मैसेज ॾींदड़ हीअ एकांकी आहे, पंहिंजा नेठि पंहिंजा, डॉक्टर ॼेठे लालवाणीअ जी। अॻियां था हलूं लेखराज हंस वटि। लेखराज हंसतोल असांखे ॾिए नओं ऑफिसर जेका हिन संग्रह जी एकांकी नंबर 12 आहे। असां हाणे पंहिंजी मंज़िल ते पहुचण वारा आहियूं। 12 नंबर एकांकीअ ते असीं पहुची विया आहियूं। हली हिन एकांकीअ में 5 किरदार आहिनि। नओं ऑफिसर, करमचंद, चपड़ासी, दिलीप ऐं रघु। एकांकीअ जी कथा सरकारी ऑफिसनि में कमु कंदड़ कर्मचारियुनि जे कम जे तरीक़नि ते ॿधलु आहे। कर्मचारी कमु करणु नथा चाहिनि, ॿियो जेको कमु कनि था उन में ग़लतियूं था कनि ऐं उन ग़लतीअ जो अहसासु पिणु नथा कनि। कमु कंदड़ ऑफिसर कंहिं ऑफिस में अची थो वञे ऐं खेनि कम जे लाइ चवे थो त दादागिरी खां बि बाज़ नथा अचनि। यानी कमचोर कर्मचारी जेको आहे उहो ऑफिसर जे मथां कीअं हावी थो रहे, अचो त हिन एकांकीअ में ॾिसूं कीअं आहे। एकांकीअ में नए ऑफिसर करमचंद जे कमु कंदे टाइप जी ग़लती पकड़ी आहे, जंहिं 17 खे 71 करे छॾियो आहे। करमचंद नखरेलो किरदारु आहे, कमचोर बि आहे, कम खे वधाइण वारो बि आहे, पंहिंजी ग़लती ॿिए जे मथां मरण वारो बि आहे, पंहिंजी ग़लती नथो मञे ऐं अजायो बहस थो करे। दिलीप जो भाउ रघु उन ई ऑफिस में कमु करे थो, जंहिंखे ऑफिसर थप्पड़ हणी छॾी आहे, तंहिं करे ऑफिस में अची धमकाए थो ऐं चाकू कढी थो वठे त ऑफिसर फ़ोन करे पुलिस खे घुराए थो ऐं ॿिन्ही भाउरनि खे पुलिस जे हवाले थो करे। चपड़ासी बि हिन लाइ ऑफिसर जी मदद सुठे नमूने थो करे त कीअं असांजे सरकारी ऑफिसुनि में हिकिड़ो भाउ कमु कंदो हुजे, उनखे जेकॾहिं ऑफिसर कुझु चई छॾियो आहे त ॿियो भाउ कीअं हुन ते हमलावर थो थिए, चाकू खणी थो अचे। उनजो हिकु सुहिणो चिट हिन एकांकीअ में लिखियलु आहे, कयल आहे। एकांकीअ में किरदार जेके 5 ॾेखारिया आहिनि, आख़िर में पुलिस जे सिपाहीअ खे ॾेखारियो आहे, जंहिंजो ज़िक्र किरदार निगारीअ में लेखक न कयो आहे। यानी किरदार 5 जे बदिरां 6 था थी वञनि। हली किरदार निगारी कंदे लेखक जंहिं सुभाउ जो ज़िक्र कयो आहे, किरदार उन जे रूप में ई व्यवहार कनि था। जाड़ोमल सूचनात्मक किरदारु आहे। एकांकीअ जी जॻह ऑफिस आहे, वक़्तु ऑफिस जो टाइम आहे। ऑफिस जो माहौल खे ठीकु करण सां गॾोगॾु कर्मचारियुनि जे सुभाउ में बदिलाव आणणु उहो कमु आहे। नए ऑफिसर खे ऑफिस में कमु करण जो माहौल बणाइण में केतिरी महिनत करणी पवंदी आहे। उनजो चिट जेको आहे कशमकश जे ज़रिए आहे, जंहिंखे चुस्त गुफ़्तगू जे ज़रिए ॾेखारियो आहे। गुफ़्तगू में ऑफिस में कमु आणींदड़ मुलाज़िमनि जी ज़हन में रखी करे लिखी वई आहे। ऑफिसर जे साम्हूं क्लर्क वधीक बहस मुबाहिसो न कंदो आहे। चपड़ासी डायलॉग हुकुम त हुकुम आहे, बंदो हुकुम जो,
हुकुम जो बंदो हाज़िर आहे एकांकीअ में खिल या मज़ाक पैदा करण जी हिकु कोशिशि कयल आहे। लेखक एकांकीअ में रंगमंच जा निर्देश न ॾेई करे डायरेक्टर खे या निर्देशक खे पंहिंजी कल्पना जी उॾाम भरण जो पूरो पूरो मौक़ो ॾिनो आहे। एकांकीअ जे चइनि किरदारनि वटि पंहिंजी अदाकारीअ जो पूरो मौक़ो ॾिनो वियो आहे, पर रघुअ वटि अहिड़ो को मौक़ो लेखक न ॾिनो आहे। ही हो असांजी लेखराज हंस जी एकांकी नओं ऑफिसर। अॻियां था हलूं पिया, बसि ॿ ॾाका परे आहियूं असीं। सस्तो गोश्त कंहिंजो लेखक आहे प्रकाश वासवाणी। किरदार खणा आहिनि 4, भगत, ॿोलियड़ो, पंडित, मौलवी। ही जेको ॿोलियड़ो आहे उहो भगत फॉर्मेट जा 2 फॉर्म आहिनि जेको उन में ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु भगत हूंदो आहे ऐं भगत जेको उन ऐं ॿियो जेको ॿोलियड़ो हूंदो आहे उनजी ॻाल्हि खे अॻियां वधाइण वारो हूंदो आहे। यानी असांजी लोक नृत्य या लोक नाट्य जेको आहे भगत उनजे फॉर्मेट में हीअ जेको आहे पेश करण जी कोशिशि असांजे लेखक प्रकाश वासवाणी कई आहे। हिनखे अॻियां था वधायूं पिया। एकांकी जी कथा राजनीति ऐं मज़हब जे इर्द गिर्द घुमे थी। लेखक एकांकीअ खे सिंधी भगत जी स्टाइल में पेश कयो आहे। चूंडनि जे वक़्तु अचण ते सुजाग थींदड़ नेता चूंडनि खां पोइ सुम्ही पवंदा आहिनि, न जनता जो कमु कंदा आहिनि ऐं न विकास जो। चूंडूं अचण ते जनता खां वोट कीअं घुरिजनि, छा कनि, इहो वॾो मसइलो आहे। इन जो जवाबु आहे मज़हबी फ़साद ऐं झेड़ा। तंहिं करे नेता चाहे हिंदू हुजे या मुस्लमान गुंडनि खे भाड़े ते वठी झगड़े जो ॿिज पोखे थो। हमदर्दी ऐं राहत चुमणु लॻाए चूंडुनि में जीत जो मेवो खाइण जी कोशिशि कंदे कामयाबु वेंदा आहिनि। हिन एकांकीअ में ईअं नथो थिए। आख़िर में हिकु सुठो माण्हू अचे थो ऐं नेताउनि जी रिथियल रिथ जेका आहे धर्म स्थाननि ते गोश्त उछलाए झगड़ो करण जी मंशा खे मिटाए थो छॾे, धोई थो छॾे। कीअं? लेखक इन जे वाता थो चवाए हीउ गांइ जो गोश्त आहे, हिन जे खून सां मिले थो। छा सूअर जो मांस ईअं थींदो आहे? हिन में चर्बी किथे आहे? नाटकी अंदाज़ में झगड़ो टरी वञे थो ऐं गुंडो ऐं गुडमैन सभिनी खे हिकु थी रहण जो मैसेज ॾियनि था। एकांकीअ में कुल 8 किरदार आहिनि जेके मंच ते 4 ॼणा बि पेश करे सघजनि था। किरदार निकारी सुजाॻीअ सां कयल आहे। किरदार पंहिंजे सुभाउ जे अनुसार ई नेताउनि जो सुभाउ चूंड खटणु, साम दाम धंड भेद जे रस्ते, गुंडनि जो मतिलबु पैसनि सां आहे। सतपुरुष जो सुभाउ खीर खंड थी रहण वारो आहे। भगत ऐं ॿोलियड़ो ॿई सूत्रधार आहिनि जेके एकांकीअ जी पृष्ठभूमि ठाहे ॾोर किरदारनि खे ॾेई हलिया था वञनि। अने सूत्रधार छा कंदो आहे, कुझु ॿुधाईंदो, वरी अॻियां हली वेंदो, वरी पुठियां 2 किरदार ईंदा, उहो पंहिंजो पार्ट अदा कंदा। हाणे किरदार 4 हुअण खां पोइ बि हू 8 जो पार्ट करे रहिया आहिनि हली। लेखक हिकु मैसेज ॾियण में कामयाबु आहे त जेकॾहिं समाज जा माण्हू जागरूक आहिनि, जाॻियल आहिनि, त स्वार्थी इंसान जे स्वार्थ ऐं चाल खे सम्झी झगड़े खे टारे मिठ मोहबत सां रही सघनि था। लेखक रंगमंच लाइ कुझु बि हिदायत न लिखी हिदायतकार खे पंहिंजी कल्पना जी उॾाम ॾियण जी पूरी छूट ॾिनी आहे। सभिनी किरदारनि खे पंहिंजी कला जो जोहर ॾेखारण जो पूरो मौक़ो आहे। लेखक एकांकीअ में जेको आहे टोपीअ खे बदिले किरदार बदिलाइण ऐं वरी उन जे मुताबिक़ अदाकारी हिकु चैलेंज आहे। एकांकी एक्सपेरिमेंटल आहे, हिन में का प्रॉपर्टी कोन्हे, हिकु टोपी आहे, हुन टोपीअ खे ई तव्हां बदिले करे पंहिंजो किरदारु बदिलाए था पिया सघो। इहो कलाकारनि लाइ हिकु वॾी चैलेंजिंग एकांकी आहे जेका असांजे प्रकाश वासवाणी साहिबु असांजे साम्हूं रखी आहे। ही हो असांजे बहितरीनु सिंधी नाटक जो आख़िरी पायदान खां पहिरियों वारो नाटक ऐं आख़िरी पायदान ते असांजो बीठल आहे एम कमल साहिबु। ऐं एम कमल साहिब जो जेको नाटक आहे उहो आहे 2 पहरनि जो किस्सो, यानी 2 टाइम जो किस्सो। 2 पहर कीअं था थियनि पिया, रुॻो ॾींहं जा 2 पहर न थींदा आहिनि, राति जा बि 2 पहर थींदा आहिनि। उन राति जे 2 पहरनि में छा छा थींदो आहे उन खे हिन एकांकी एक्सपेरिमेंटल एकांकी जे ज़रिए एम कमल साहिबु असांजे साम्हूं रखियो आहे। 2 किरदार शुरूअ में ॾिनल आहिनि, पर पढ़ण खां पोइ कुझु इन में 2 किरदार बि वधंदा था वञनि पिया, जीअं पहिरियों शख़्स, ॿियों शख़्स, पैसेंजर, औरत, 4 माण्हू, यानी कुल मिलाए करे 8 किरदार आहिनि। इन्हनि 8 ऐं प्लस 2 किरदारनि 10 किरदारनि जी हीअ एकांकी आहे। एकांकीअ जो स्थानीय जॻह जेका आहे उहा रेलवे स्टेशन आहे जिते ही सभु वाक़िया थियनि था पिया। यानी प्लेटफॉर्म खे हिकु स्टेशन जो रूप ॾियणो आहे। एकांकीअ जो किरदारु अलफ़, एम कमल साहिब जी हिकु आदत आहे, उहो किरदार खे नाला न ॾींदो आहे। अलफ़, बे, क, ख, ब, स, द ॾींदा आहिनि। हिन में बि उहो हिन करण जी उहा कोशिशि कई आहे। हिते अलफ़ ऐं ब 2 किरदार आहिनि। अलफ़ जो पर्स गुम थी वियो आहे।
राति जो 1 बजे हिन खे घरु पहुचणो आहे। किरायो जेब में कोन अथसि। लोकल ट्रेन यानी बॉम्बे जो जॻह आहे त लोकल ट्रेन बॉम्बे जी, उन मां लहंदड़ ॿिए शख़्स खे लहंदो ॾिसी सोचे थो हीउ सुञातल आहे। उन खां 1 रुपयो घुरे थो पियो। हू हुनखे रुपयो ॾिए थो। लोकल स्टेशन तां बस पकिड़े घर वञण लाइ ॿाहिरि अचे थो। बस खचाखच भरियल आहे। खेसि जॻह नथी मिले। वापसि अचे थो। उते ई आहे। पुछेसि थो पर अलफ़ पंहिंजी सुञाणप विसारे वेठो आहे। किथे वेंदो कुझु यादि कोन अथसि। हिकु भलो माण्हू आहे, तंहिंखे अलफ़ जी मदद जो कीड़ो दिमाग़ में जाॻे थो पियो ऐं स्टेशन ते ईंदड़ हर माण्हूअ खां उहो पुछे थो अलफ़ जी सुञाणप चाहे थो त हू कीअं आहे ऐं जंहिंमें हू फासी थो वञे हली। एकांकीअ में स्टेशन ते ईंदड़ क़िस्म क़िस्म जे शख़्सनि जी, जीअं त जुआरी, गुंडो, वैश्या, आम माण्हूअ खे चिटे ॾेखारियो आहे त मददगार माण्हू कीअं मुसीबत में थो पए। एकांकी जी आख़िर ॾाढी वणंदड़ आहे। शख़्स अलफ़ सुबुह जो उथी खे चवे थो मुंहिंजो पर्स, खीसा ॻोल्हे थो, पोइ पर्स कढे थो। हीउ मुंहिंजो पर्स, हीउ मुंहिंजो पर्स, हीअ मुंहिंजी पास, हीअ मुंहिंजा पैसा। ॾेखारेसि थो त वीचारो वाड़ो थो थी वञे त हीअ छा थियो हली। माना राति सॼीअ में जेको आहे पुछंदो रहे की हिन माण्हूअ खे तूं सुञाणी, हिन माण्हूअ खे तूं सुञाणी, हिन खे सुञाणी, हुनजी सुञाणप थो ॻोल्हे पियो। ऐं आख़िर सुबुह जॾहिं थिए थो त खे चए थो त मूं वटि मुंहिंजी पर्स मिली वई आहे, मूंखे पैसा बि आहिनि, मुंहिंजी पास बि आहे, मां केॾांहुं वेंदुसि मूंखे ख़बर आहे। एकांकीअ जे आख़िर में परदो किरंदे यानी पार्श्व में नेफ्ट मां आवाज़ थी अचे, चंद पहरनि जी वैसर हिकु बीमारी आहे जंहिंखे पेटीमल चइबो आहे। एकांकी शुरूअ खां आख़िर ताईं रहस्य खे क़ाइमु रखण में कामयाबु वई आहे। माना ॾिसो केॾी न वॾी उन कशमकश ॾेखारे हुन में किरदारनि जी, त हू मदद करणु थो चाहे पियो जी उनखे अलफ़ जी करणु थो चाहे पर करे कोन थो सघे। ऐं आख़िर में हुनखे ख़बर थी पए हिनजी यादाश्त गुम थी वई हुई। उहा यादाश्त सुबुह जो हुनखे वापसि मिली वई हली। ख़ैरु लेखक किरदारु निगारी मुंबई जे लोकल स्टेशन खे ज़हन में रखी कई आहे। राति जे में पहिरनि में कहिड़नि कहिड़नि शख़्सनि सां मुलाक़ात थी थिए उहा बि हिन ॾेखारी आहे। किरदारु जी कशमकश शुरूअ खां आख़िर ताईं हले थी। संघर्ष में एकांकी ख़तमु थी वञे। एकांकीअ में किरदारनि खे पंहिंजी अभिनय कला जो ॾेखारण जो पूरो मौक़ो ॾिनो आहे त डायरेक्टर खे बि पंहिंजी स्किल ऐं सूझबूझ ॾेखारण जो बि पूरो मौक़ो लेखक ॾिनो आहे। लेखक जो उद्देश्य साफ़ न आहे। लॻे थो हू विसरण जी बीमारी जेका दिमाग़ी बीमारी आहे उनखे ॿुधाइण थो चाहे, जंहिंमें हू कामयाबु आहे। माना स्टार्टिंग में त हू ख़बर ई नथी पए पई त छा थो चवणु चाहे। ऐं हिन एकांकी जे ख़तमु थियण खां पोइ बि रुॻो ईअं थो लॻे त उहो जेको आहे हिकु बीमारीअ जे बारे में ई ॿुधाइण थो चाहे पियो त हीअ हिकु क़िस्म जी बीमारी बि थींदी आहे। यानी हिकु जेको साइकेट्रिस्ट ऐं साइकोलॉजी माण्हू जी थींदी आहे उनखे हुन चिटण जी कोशिशि कई आहे, जेका आख़िरी में वञी थी ख़बर पए। उन जे लाइ लेखक जेको आहे आख़िरी में थो ॿुधाए पियो त हीअ हिकु बीमारी थींदी आहे। माण्हूअ खे कुझु देरि जे लाइ वेसर थी वेंदी आहे हली ऐं उन खां पोइ उनखे वरी यादि अची वेंदी आहे हली ऐं उहो पंहिंजो कमु जेको आहे उहो नॉर्मल तरीक़े सां कंदो रहंदो आहे। त हीअ हुआ असांजे बहितरीनु सिंधी नाटक जा 14 नाटक जिन जी डिटेल्स, जिन जी ॼाण मूं तव्हांखे मुंहिंजी सूझबूझ, मुंहिंजी सम्झ ऐं जेके नाटकनि जा सिद्धांत आहिनि उन जे अनुसार ॾियण जी कोशिशि कई आहे। तव्हांखे ही पूरो सिलेबस जो जेको किताबु बहितरीनु सिंधी नाटक सेक्शन पेपर सेकेंड जो सेक्शन बी उहो मां पूरो कयो आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही सभु सुठा लॻिया हूंदा, तव्हांखे वणिया हूंदा ऐं तव्हां असांखे प्यार मोहबत आशीर्वाद ॾेई रहिया आहियो या आशीर्वाद ॾींदा रहंदा त असां सिंधी लिटरेचर जे ॿियनि किताबनि ते बि असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, तव्हां सां पंहिंजा वीचार वंडींदासीं ऐं नौजवाननि साथियुनि खे चाहींदासीं त सिंधी लिटरेचर खणी करे अॻियां वधनि। महिरबानी। जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा।